बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। युकल मुशाहदत अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहू व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहू लहुल मुल्कु व लहुल हम्दु युहयी व युमीतु व हुवा हय्युल ला यमूतु अबदन अबदा ज़ुल जलाल वल इकराम बियदिहिल खैर व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। आमन्तु बिल्लाहि व मलाइकतिहि व कुतुबिहि व रुसुलिहि वल यौमिल आखिरि वल क़दरि खैरिहि व शर्रिहि मिनल्लाहि तआला वल बअसी बअदल मौत। आमन्तु बिल्लाहि वमा हुवा बिअस्माइहि व सिफ़ातिहि व क़बिलतु जमीअ अहकामिहि। इक़रारुम बिल्लिसानि इक़रारुम बिल्लिसानि व तस्दीकुन बिलक़ल्बि। ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदतिन व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहल्लज़ी तस्साअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा। या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्न
तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्निकाहु मिन सुन्नती फमन रग़िब अन सुन्नती फ़लैसा मिन्नी औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह यअमुरु बिल अदलि वल इहसानि व इताइ ज़िल क़ुर्बा व यन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकरि वल बग़ि यअिज़ुकुम लअल्लकुम तज़क्करून फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम वश्कुरू ली वला तकफ़ुरून। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान थिया जो तव्हां असांखे रब सां नेका वारी मजलिस नसीब करणु फरमाई। हदीस पाक में अचे थो, नेका वारी मजलिस में जेको इंसान जाइज़ हाजत अल्लाह तबारक व ताला खां घुरंदो आहे, इहा क़बूलियत जी घड़ी आहे। रब साईं दुआउनि खे क़बूल करणु फरमाईंदो आहे। 3 आयतूं तिलावत कयूं, इन जो मुख़्तसिर तर्जुमो इहो ई आहे। अल्लाह पाक पहिरियों समूरनि इंसाननि खे पंहिंजी ख़शियत यादि ॾियाराए थो। या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुम, ए इंसानो टिजो पंहिंजे परवरदिगार खां, जंहिं रब साईं तव्हांखे हिकिड़े नफ़्स मां पैदा कयो। ॾाढी हवा, ॾाढे आदम अलैहिस्सलातु वस्सलाम, पहिरियों ॾाढो आदम पैदा थियो, उनजे खबी पासीरीअ मां ॾाढी हवा, उन मां वबस मिनहुमा रिजालन कसीरन व निसाअ, असां मर्द ऐं औरतूं घणा पखिड़ियासीं। पोइ उन अलाह खां टिजो जंहिंजो हिक ॿिए खे सुवालु ॾींदा आहियो ऐं पंहिंजे रिश्तनि जो वसीलो विझंदा आहियो त मां तुंहिंजो अबो आहियां, अम्मा आहियां, चाचो आहियां, मामो आहियां, तंहिंजे करे मां आयो आहियां। इन जे करे बि इंसानु माफ़ु कंदो आहे, पर असुल अल्लाह जो वास्तो हूंदो आहे। इहे आयत में फरमायाई, ए इंसान ए ईमान वारो, अल्लाह खां ड्रिजो जेतिरो उन जो हक़ु आहे ड्रिजण जो, न मरो मगर मुसलमान थी मरो। 3 आयत जे अंदरि अल्लाह पाक फरमायो, ए ईमान वारो ड्रिजो अल्लाह खां, वक़ूलू क़ौलन सदीदा, ऐं चओ ॻाल्हि सिधी। युस्लिह लकुम अअमालकुम, पंहिंजे आमाल खे ठीकु कयो, सुधारियो। बेनिमाज़ी आहियो, निमाज़ी बणिजी वञो। कूड़ ॻाल्हाईंदड़ आहियो त कूड़ खे छॾियो, हक़ जा सचा बाना बणिजी वञो। त हर ॻाल्हि में इंसानु सिधो हुजे, टेढ़ न हुजे। अल्लाह जा हक़ बि पूरा कयूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बि हक़ पूरा कयूं, अबे अम्मा जा बि हक़ पूरा कयूं, रिश्तेदारनि जा बि हक़ पूरा कयूं, ऐं पंहिंजे घरवारीअ जा बि हक़ पूरा कयूं। अल्लाह पाक इन्हनि 3 आयतुनि जे अंदरि पंहिंजो यादगीरो ॾियारायो त मां खां ड्रिजो, ऐं जेकॾहिं तव्हां इहे कम कंदव त पोइ अल्लाह पाक फरमाए थो, यग़फिर लकुम ज़ुनूबकुम, मां तव्हांजे गुनाहनि खे बि माफ़ु कंदुमि। वमन युतिइल्लाह व रसूलहु, जेको अल्लाह ऐं रसूल जो चयो मञींदो, उहा कामयाबी माणणु वॾी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, निकाह मुंहिंजो तरीक़ो आहे, जेको मुंहिंजे तरीक़े खां इनकार कंदो उहो मूं मां न आहे, यानी उम्मत मां ई निकिरी थो वञे। हिकिड़े साहबी सगोरे जो निकाह थियो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हाणे निकाह करे तो अध दीन खे क़ाइमु कयो, बाक़ी अध दीन जे बारे में अल्लाह जो ख़ौफ़ रखिजांइ। ॿी हदीस पाक में अचे थो, इंसान खे बरगलाइण वारियूं 2 शयूं आहिनि, हिकिड़ो पेट, ॿी उघड़। निकाह जे ज़रिए उघड़ जी हिफ़ाज़त थिए थी, बाक़ी पेट जे मसइले में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सहाबीअ खे फरमायो, अल्लाह खां ड्रिजी करे इन पंहिंजे पेट में हलाल लुक़्मो विझजांइ, हराम खां पाण खे बचाइजांइ। ऐं अल्लाह पाक पंहिंजे निशानियुनि मां इहा बि निशानी ज़िक्र करणु फरमाई, जो मां तव्हांखे मिटीअ मां पैदा कयो ऐं तव्हांजे लाइ जोड़ा जोड़ा करे पैदा कयो। अज़वाजन लितस्कुनू इलैहा, इन में तव्हां सुकून हासिल कयो था। वजअलकुम बैनकुम मवद्दतन व रहमा, ऐं तव्हांजे लाइ इन निकाह जे ज़रिए पाण में मुहबत ऐं प्यारु थिए थो। 2 घरनि जो पाण में तालुक़ु जुड़े थो, 2 ॻोठनि जो तालुक़ु जुड़े थो, त इहा निकाह जी बरकत आहे। दुआ आहे अल्लाह पाक इन निकाह जे ज़रिए इन 2 जोड़नि खे ता हयात मुहबतूं अता करणु फरमाए ऐं नेक साले औलाद अता करणु फरमाए, ऐं जेके रिश्ता रुकियल आहिनि अल्लाह पाक उन्हनि जी रुकावटूं बि दूर करे, ऐं जिन में देरि आहे
अल्लाह पाक उन्हनि में भी आसानी करणु फरमाए ऐं नेक साल औलाद अता करणु फरमाए। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।